नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो इलियार खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर ख़ारजा शाह मोहम्मद कुरैशी टंडो इलियार पल हाउस में अली पल तरफ़ां ॾिनल आजियाणे में अवामी मेड़ा खे आॾो ख़िताब कंदे ऐं साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त माज़ी हिन जो हाल ऐं मुस्तक़बिल में असांजो कंहिं जे तसवर में न आहियूं। PTI पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजे मक़ाम ठाहींदी PP जेका हक़ाक़ जी अलामत सॾी वेंदी हुई, इहा सिंध जे कुझु ज़िलनि ताईं महदूद थी वई है। सिंध जो बाशऊर पढ़ियल तबिको सम्झे थो त केतिरनि सालनि खां हिकु तबिके जो कब्ज़ो हू अॼु सिंध में गुरबत जो इज़ाफ़ो थियो है। इदारनि जी तज़लील थी रही है। अस्पतालनि जी हालत जी तव्हां सभिनी खे ख़बर है। अरिड़हीं तरमीम तहत सिहत तइलीम MC टाउन कमेटी ऐं ॿियनि खातनि में PP खे घबलो हासिलु आहे। हिननि छा कयो है? 11 सालनि जे मुसलसल हुकूमत करण बावजूद कारदगिरी ॿुड़ी है। सिंध में PP मक़बूल माणण लाइ अरिड़हीं तरमीम जो शोशो छॾे पई। कयो वञे पियो त सिंध जे हक़नि ते कंहिंखे बि धाड़ो हणण न ॾींदासीं। आऊं पुछणु चाहियां थो त सिंध जे वसाइल ऐं खज़ाने खे कंहिं लुटियो है? केसीं ताईं अवां माज़ी जी RC में सिंध जे माण्हू खे बेवकूफ़ ठाहींदा? सिंध जा माण्हू तब्दीली चाहिनि था, अहिड़ी तब्दीली जंहिंमें ईमानदारी ध्यानदारी माण्हू ॾिसणु चाहिनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।